लाड़काने खां जावेद पीरज़ाद जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने में अगवा थियल ऐं पसंद जी शादी कंदड़ नारी दुआ शुमाइला बिरोही वसीम बिरोही वारो मामलो नारी कराची में बाज़ियाब थी वई। पुलिस जी दावा मूजिब नारी दुआ जेकी माउ ते इल्ज़ाम लगाया हुआ उन्हनि जो छा थींदो। लाड़काणो मां मुबैना तौर अगवा ॼाणायल शुमाइला उर्फ दुआ बिरोही के SSP लाड़काणो जी टीम कराची में हथ करे वरितो आहे। कुछ हफ़्ता अॻु स्कूल मां वापसी दौरान नारी शुमाइला बिरोही धीउ मुमताज़ अली बिरोही मुबैना तौर ते लापता बणिजी वई हुई, जंहिंजे पुरसरा नमूने गुम थे लापता बैदि संदसि वारसनि पारां अगवा जो केस रहमतपुर थाणे ते दाख़िल करायो हो, जंहिंखां पोइ पुलिस पारां गिरफ़्तारनि वारो अमल शुरू कंदे कुझु गिरफ़्तारियूं कयूं त सोशल मीडिया ते नारीअ जा पसंदि जे पढ़ने वारा वीडियोज़ बयान जारी कया विया, जंहिंखां पोइ मुबैना मुड़ुस सां गॾु बि वीडियोज़ जारी कया विया हुआ। पुलिस पारां टेक्नोलॉजी जी मदद सां नारीअ खे ट्रेस करे कराची मां खेसि बाज़ियाब करायो वियो, जंहिंजी बाज़ियाबी जे SSP लाड़काणो रूहल खोसो पिणु तस्दीक कंदे चयो आहे त नारीअ खे हथ करे वरितो आहे। जल्द लाॻापियल अदालत में पेश कयो वेंदो, जॾहिं त दुआ बिरोही खे वुमेन पुलिस मक़ामी अदालत में 164 जो बयान थींदो, जॾहिं त SSP